अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे धमाकेदार तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी कहानी ॿुधाईंदा हलूं। तव्हांखे हिकिड़ी ग़लती बि ॿुधाईंदासीं। तकरार ड्रामे में कल्ह वारो ट्रेलर अॼु छो हलियो, कल्ह वारो प्रोमो अॼु छो ॾेखारियो वियो। कल्ह जे प्रोमो में ॾेखारियो वियो आशू खे मारियो वियो, लेकिन राति जी क़िस्त में अजारी में उहो सीन छो न हुयो, ऐं पूरी तव्हांखे हिस्ट्री ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। दोस्तों पहिरियां खे पूरो ॾिसो जी तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे, ऐं थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक इन वीडियो के अॻिते शेयर भी ज़रूर कंदा। दोस्तों कल जो प्रोमो ॾेखारियो वियो उहो प्रोमो वरी अॼु ॿीहर ॾेखारियो वियो, लेकिन वो सीन रात न हुया ड्रामे में अॼु रात वारी में। असल में दोस्तों वो व्यूज़ वधाइण जे लाइ ईअं कयो वियो उन्हनि, इहो अॼु वारो प्रोमो कल ॾेखारे छॾियो। ठीकु आहे, अॼु वरी उहो साॻियो प्रोमो हलायूं। असल में दोस्तों हाणे सुभाणे जेका क़िस्त अचण वारी आहे इहो उन्हीं जो सीन हुयो, ऐं उन्हीं में आशू के जेको आहे मीर सटको ॾींदो ऐं 2-3 गोलियूं हणी पूरो कंदो, इहो तव्हां ॾिठो। लेकिन इहो हिते आशू पुॻो कीअं? बिल्कुलु दोस्तों, असल में उते जेको आहे वेंदा सजाल खान वारा बि फायरिंग करण जे लाइ, उते मूसा वारा बि पुॼी वेंदा नवाब खान जे ॻोठ जे मथां फायरिंग करण जे लाइ, लेकिन आशू जा जेका आहिनि हवास ख़ता थी वेंदा, उनखे सम्झ न ईंदी चक्कर छा आहे, काॾों केरु दुश्मन हमिलो थो करे। पोइ वीचारो ॻोठ छो त मीर जो घर उन्हीं जाइ ते आहे, पोइ उहो मीर या फायरिंग ॿुधी ॿाहिरि निकिरी ईंदो आहे। पोइ उन्हीं खे साम्हूं अची वेंदो आहे आशू खे वाहे 2-3 गोलियूं कढंदो आहे ऐं आशू थी वेंदो आहे पूरो, ऐं नवाब खान उनखे खणाए अस्पताल पुॼाए वेंदो। ऐं नवाब खान नेक्स्ट एपिसोड में सजाल खान सां बि मिलंदो ऐं अंदाज़ो हणंदो त इहो फायरिंग में छा सजाल खान बि हुयो छा भला, ऐं उन सां ठा जूं ॻाल्हियूं कंदो जी इन खे हिकु पासे रखां, मूसा वारनि खे निपटाए वठां त पोइ सजाल खान खे बि ढींगो ढेरी कंदुमि। लेकिन सजाल खान पंहिंजो वार करे चुको आहे, लेकिन हू इहा ॻाल्हि फ़िलहालु हा कंदो, आसरो ॾींदो, लेकिन अंदरूनी वरी इनखे वार करण जी कोशिशि कंदो नवाब खान जे मथां। दोस्तों कल्ह बि असां तव्हांखे अपडेट ॾिनीसीं, अॼु बि तव्हांखे अपडेट ॾिनीसीं। हाणे नवाब खान जे लाइ पोयां ॾींहं आहिनि। वीडियो पुॻो आहे दोस्तों, पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।